अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर स्टूडेंट्स, अॼु पाण जंहिं मौज़ूअ जे बारे में पढ़ंदासीं उहो आहे सिफ़त, एडजेक्टिव। मूं पंहिंजे ॼाण जे हिसाब सां सिफ़त खे 3 क़िस्मनि में विरहायो आहे, 6 में, बल्कि 3 सिफ़त जा क़िस्म आहिनि ऐं 3 सिफ़त जूं डिग्रीज़ आहिनि। अचो त वधीक डिटेल में उन जे बारे में पढ़ूं था। पहिरियों नंबर आहे सिफ़ती, एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। ठीकु, जेका प्योरली सिफ़त जी जेका वस्फ़ हूंदी आहे, त एडजेक्टिव ऑफ क्वालिटी में अहिड़ा लफ़्ज़ जेकी जुमिले में इस्म जो गुण, अवगुण ऐं क़िस्म ॿुधाइनि, तिन खे सिफ़ती चइबो आहे। मिसाल भलो, चङो, वॾो, सामूंडी वग़ैरह। ठीकु आहे, सिंधु दरिया तमामु वॾो दरिया आहे। ठीकु आहे, हीउ तमामु भलो माण्हू आहे। ठीकु, उन जूं क्वालिटीज़ बि ऐं डिसक्वालिटीज़ बि थी सघनि थियूं, गुण ऐं अवगुण। उन खां पोइ आहे सिफ़त अददी, जंहिंखे इंग्लिश में एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी चइबो आहे। ठीकु आहे, हाणे मां हिकिड़ो तव्हांखे इंग्लिश जो जेको लफ़्ज़ आहे न, इन लाइ ॾियां थी त जीअं तव्हां उन जी डेफिनेशन खे स्टडी करे वठंदव त तव्हांखे सिंधीअ जी डेफिनेशन खे सम्झ में आसानी रहंदी। पर ज़रूरी न आहे त जीअं इंग्लिश में एज़ इट एज़ उहा हुजे। ठीकु आहे, त अहिड़ा इस्म जिन में अदद ऐं मिक़दार खे ज़ाहिर कयो वञे। इंग्लिश में बि एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी जंहिंजो पढ़ियलु हूंदो त उनखे ख़बर हूंदो त उन में अदद खे ऐं मिक़दार खे ज़ाहिर कयो, ऐं सिंधीअ में उनखे चए थो सिफ़त अददी उनखे थो चइजे। मिसाल पहिरियों, ॿियों, टियों, घटि, वधि, थोरो, घणो। हाणे पहिरियां जेके नंबर आहिनि, नंबर त भले 1 खां वठी हज़ारनि ताईं जेके बि हुजनि, उहे अदद आहिनि या नंबर आहिनि। ऐं मिक़दार में कुझु, घटि, वधि, थोरो, घणो, ज़रो। ठीकु आहे, इहे वरी मिक़दार में अची वञनि था। उनजो हिकिड़ो आसान मिसाल ई थी सघे थो त अहमद क्लास में पहिरियों नंबर आयो आहे, मूंखे थोरो पाणी ॾियो। ठीकु आहे, इहे सिफ़त अददी जा मिसाल आहिनि। उनखां पोइ आहे 3 नंबर जेको सिफ़त जो क़िस्म, सिफ़त ज़मीरी, डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव या एडजेक्टिव ऑफ डेमोन्स्ट्रेटिव। ठीकु आहे, अहिड़ा लफ़्ज़ जेकी ज़मीर जी शिकिल में अची सिफ़त जो को कमु ॾियनि। मिसाल का, अहिड़ो को, अहिड़ो कहिड़ो। मूंखे इहो किताबु पसंदि आहे, पर मूंखे इहा दीज़ जेके एग्ज़ाम्पल्स इंग्लिश में हूंदा आहिनि। ठीकु आहे, उहे आई लाइक दैट बुक बट आई डोंट लाइक दैट पेन। सही आहे, डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव। उनखां पोइ आहे सिफ़त जा दर्जा, डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव। इन हवाले सां मां इलाही डिटेल्ड में क्लास रखियो, केरु विज़िट करणु चाहे त उते बि इन हवाले सां हिकिड़ो पूरो क्लास सिफ़त जे डिग्रीज़ ते लिखियलु आहे। तव्हां उहो ॿुधी वठिजो त तव्हांजी वधीक बि रहनुमाई थींदी। पर हिते बि मां तव्हांखे क्लियर करण जी कोशिशि कयां थी। सिफ़त जा दर्जा या डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव। सिफ़त ख़ालिस, पॉज़िटिव डिग्री, अहिड़ियूं सिफ़तूं जेकी सिर्फ़ु हिकु इस्म जो गुण, अवगुण, अंदाज़ या मिक़दार वग़ैरह ॿुधाइनि ऐं कंहिं ॿिए इस्म सां भेट न ॾेखारियल हुजे, त उनखे सिफ़त ख़ालिस चइबो आहे। मिसाल, जहांगीर हिकु आदिल बादशाह आहे। सिंपली, प्योरली, कंहिं सां को कंपेयर न आहे, सिर्फ़ु उनजी क्वालिटी आहे, जहांगीर हिकु आदिल बादशाह आहे। सिफ़त तफ़सील, कंपरेटिव डिग्री, अहिड़ियूं सिफ़तूं जेकी जुमिले में हिकु इस्म या ज़मीर जी साराह या भेट कंहिं ॿिए इस्म या ज़मीर सां कनि, तिन खे सिफ़त तफ़सील चइबो आहे। मिसाल, जहांगीर शेर सूरीअ खां वधीक आदिल बादशाह आहे। पहिरें में सिर्फ़ु हुयो ख़ालिस, जहांगीर जी पंहिंजी क्वालिटी, या इवन हिते का डिसक्वालिटी बि हुजे, हा, गुण या अवगुण, अंदाज़, मिक़दार। हिते सिर्फ़ु जहांगीर जी पंहिंजी ॻाल्हि ई, जहांगीर हिकु आदिल बादशाह आहे। सिफ़त तफ़सील में, कंपरेटिव डिग्री में, जहांगीर शेर सूरीअ खां वधीक आदिल बादशाह आहे। 3 आहे सिफ़त मुबालगो, सुपरलेटिव डिग्री, अहिड़ियूं सिफ़तूं जेकी जुमिले में हिकु इस्म या ज़मीर जी साराह या भेट हिकु जहिड़नि केतिरनि ई शयुनि ऐं इस्मनि या ज़मीरनि सां कनि, तिन खे सिफ़त मुबालगो चइबो आहे। ठीकु आहे, मिसाल, जहांगीर हिंदुस्तान जे सभिनी बादशाहनि खां वधीक आदिल आहे। सुपरलेटिव डिग्री, सभिनी खां वधीक सुपर आहे, सभिनी खां वधीक बहितर आहे। जहांगीर हिकु आदिल बादशाह आहे,
पॉजिटिव डिग्री सिफ़त ख़ालिस जहांगीर शेर सूर्य खां वधीक आदिल बादशाह आहे। कंपरेटिव डिग्री सिफ़त तफ़सील जहांगीर हिंदुस्तान जे सभिनी बादशाहनि खां वधीक आदिल बादशाह आहे। सिफ़त मुबालगो सुपरलेटिव डिग्री। इहे हुआ सिफ़त जा 3 क़िस्म ऐं काइंड्स ऑफ एडजेक्टिव ऐं सिफ़त जा 3 दर्जा डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव। त डियर व्यूअर्स, हीअ हुई पंहिंजी अॼु जी क्लास ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, लाइक कयो। क्लास कीअं लॻो पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए ज़रूरु आगाह कंदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन आल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।